घोटकी में सिंध इरिगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी सेडा के चेयरमैन इंजीनियर अब्दुल बासित सुमरो चयो आहे त सेडा जी हदन में ईंदड़ दरिया बंद मजबूत आहिनि ऐं समूरा उपा वठी पानी जे वेकिरे के महफूज नमूने गुज़ारियो पियो वञे। अहिड़ो इज़हार हिन घोटकी डायरेक्टर सेडा ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो। चेयरमैन सेडा वधीक चयो त कादिरपुर शेख बंद ते पानी जो दबाव आहे जंहिंखे इंजीनियर बेहतर उपा वठी महफूज बणायो आहे। हिन चयो त बोर्ड दौरान ऐं बोर्ड खां अॻु आम सूरत-हाल दौरान पिण बंदन जाइज़ो तोड़े कम कराईंदा रहंदा आहियूं जंहिंजे नतीजे में अॼु पानी जो वेकिरो महफूज नमूने गुज़री रहियो आहे। सेडा चेयरमैन चयो त पानी जो वेकिरो बरसातनि सबबि वधियो आहे ऐं उमीद आहे त ॿिनि ॾींहनि दौरान हिन में लाथ अचणु शुरू थी वेंदी। कादिरपुर शेख बंद ऐं एल बंदनि जे दौरे दौरान आबपाशी खाते जे सेक्रेटरी रफ़ीक अहमद बुर्रो पिण चेयरमैन सेडा सां मुलाक़ात कई ऐं बोर्ड जे वेकिरे के महफूज नमूने गुज़रण बावजूद ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बंदनि जे दौरे दौरान सेडा जे मैनेजिंग डायरेक्टर वली मोहम्मद नाइच खेनि ब्रीफिंग ॾींदे चयो कादिरपुर शेख बंद ते पानी जो वेकिरो बंद जे भरिसां गुज़रे थो। हिन बंद ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे थो। हिन वक़्तु बि बंद ते 3 स्पेयर ठाहे दरिया जे वेकिरे के बंद खां परे मोड़े बंद ताईं दबाव में हटायो वियो आहे। बंदनि ते लांडियूं क़ाइम करे मुलाज़िम मुक़रर करे 24 कलाक बंदनि जी निगरानी करे रहिया आहिनि त जीअं के बि इम्कानी तौर ख़तरे वारी सूरत-हाल खे हंगामी बुनियादनि ते मुंहुं ॾेई सघिजे। दौरे दौरान घोटकी फीडर केनाल एरिया वाटर बोर्ड जो चेयरमैन मीर हसन खान लुंड पिण मौजूद हुयो। सीएम साहब सिंध गवर्नमेंट सिस्टम मशीनरी फील्ड में माण्हुनि जे जेके मसइला आहिनि मसइलनि जे हल जे लाइ सभिनि जूं कोशिशूं आहिनि। इन सिलसिले में असां हितां घोटकी में हीअ हिकिड़ो अनएंटिसिपेटेड फ्लड अची वियो आहे पहिरों में ऐं उन ई हवाले सां असांजा जेके इंजीनियर्स आहिनि असांजा एमडी साहब असांजी चेयरमैन एरिया वाटर बोर्ड असां घोटकी जी आहे इहे सभु बिल्कुलु विजिलेंट रहिया आहिनि तमामु ऐं इन्हनि जे विजिलेंट हुअण जे करे अलहमदुलिल्लाह अॼु असांजा अलहमदुलिल्लाह इंटैक्ट आहिनि ऐं हीउ पाणी इंशाअल्लाह असां हिकु ॿिनि ॾींहंनि में इहो गुज़री वेंदो ऐं को ख़तरो इंशाअल्लाह न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।